वालेकुम, मां आनंदलाल सुटाल फ्रॉम आरबी एजुकेशन सिस्टम शादीपली मोड़। अॼु असां बेसिक जेका टेंस आहिनि 12 अॼु उन्हनि जी बेसिक यूज़ असां शुरू कंदासीं। बेसिक टेंसनि खां सभ खां पहिरीं टेंस छा आहे? टेंस मीन्स ज़मान। टेंस लातीनी ॿोली लफ़्ज़ टेम्पस मां वरितो वियो। टेम्पस माना टाइम, त मतिलबु टेंस मीन्स टाइम, टाइम मीन्स ज़मान, वक़्तु। त बेसिक जेका टे ज़मान हूंदा आहिनि असां ॻाल्हाईंदा आहियूं हलंदड़, ईंदड़ ऐं गुज़िरियल। त सभ खां पहिरीं असां जेका हलंदड़ वक़्त जा जेका टाइप्स आहिनि प्रेजेंट सिंपल, प्रेजेंट कंटिन्यूस, प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूस, असां उन में पहिरियों पढ़ंदासीं प्रेजेंट सिंपल, इंडेफिनिट या प्रेजेंट सिंपल टेंस। सभ खां पहिरीं कंहिं बि टेंस खे जेके तरीक़े सां पढ़ण लाइ उन बेसिक शयूं हूंदियूं आहिनि। पहिरीं हूंदा डिटेक्शन। अगरि जेकॾहिं असां टेंस जी डिटेक्शन नथा करे सघूं त टेंस जी असांखे फॉर्मेशन जी ख़बर न आहे। असां सिंधी पढ़ूं था, असांखे इहो ख़बर न आहे त सिंधी में उहा टेंस जो आख़िर सुञाणप छा आहे, त असां कॾहिं बि ॿार खे तर्जुमो नथा कराए सघूं। त टेंस में तर्जुमो, एरर डिटेक्शन ऐं वर्ब जो फॉर्म, इहा पहिरीं टे बेसिक यूज़ हूंदा आहिनि। त इन लाइ पहिरीं डिटेक्शन लाज़मी हुजे त ॿार खे ख़बर कीअं पए त कहिड़ो टेंस आहे। त इन लाइ सिंधी में जेका आहिनि टेंस सुञाणप थिए थी, उहा थिए थी थो, था, थी सां। इहा सिंधी में आइडेंटिफिकेशन आहे हुनजी। ऐं इंग्लिश में जेकॾहिं अचूं त इंग्लिश जी सुञाणप जेका हेल्पिंग वर्ब सां कबी आहे, जेका हिन जा आहिनि डू, डज़। हुन खां पोइ मूं चयो इहा थी डिटेक्शन। हुन खां पोइ हूंदी आहे फॉर्मेशन, त असां जेका आहिनि सेंटेंस खे ठाहियूं त कहिड़े तरीक़े सां ठाहियूं। सभ खां पहिरीं पॉजिटिव सेंटेंस, सब्जेक्ट प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म, SES प्लस ऑब्जेक्ट। जॾहिं त नेगेटिव में सभ खां पहिरीं सब्जेक्ट, पोइ डू या डज़ जो इस्तेमालु कंदासीं, पोइ नॉट, पोइ वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। इंटरोगेटिव सेंटेंस में सभ खां पहिरीं हेल्पिंग वर्ब डू या डज़, उनखां पोइ सब्जेक्ट, पोइ वर्ब जी फर्स्ट फॉर्म, पोइ ऑब्जेक्ट, लास्ट में इंटरोगेटिव सेंटेंस। उनखां पोइ असां जो नेगेटिव इंटरोगेटिव सेंटेंस पर ठाहींदा आहियूं। उनमें फॉर्मेशन ईअं थींदी, असां जेकॾहिं पहिरीं हेल्पिंग वर्ब खे इस्तेमालु कंदासीं डू या डज़, पोइ सब्जेक्ट, पोइ असां नॉट जो इस्तेमालु कंदासीं, पोइ वर्ब जी फर्स्ट फॉर्म, पोइ ऑब्जेक्ट, लास्ट में सवाल। असां इनखे नॉट खे सब्जेक्ट खां पोइ बि यूज़ करे सघूं था, हेल्पिंग वर्ब सां गॾु बि यूज़ करे सघूं था, ॿिन्ही तरीक़नि सां यूज़ करे सघूं था। त इहा बेसिक फॉर्मेशन। हुन खां पोइ असां हिते लिखियो SES। ईअं त आहे पॉजिटिव सेंटेंस में असां जेका हेल्पिंग वर्ब जो इस्तेमालु कोन था करूं, असां SES जो इज़ाफ़ो कयूं था। हाणे SES जो कानून हीअं आहे, असां नाउन में पढ़ियो आहे त S जो इज़ाफ़ो असां प्लूरल इस्तेमालु कंदा आहियूं, मगर हिते वर्ब में हीअं आहे, असांखे जेकॾहिं सब्जेक्ट सिंगुलर मिलियल आहे त असां वर्ब खे बि सिंगुलर कयूं था। जीअं एग्ज़ाम्पल मूं सेंटेंस लिखियो, ही गोज़ टू स्कूल। हाणे त ॾिसो ही थर्ड पर्सन सिंगुलर आहे, ही त असां हिते ES जो इज़ाफ़ो कयो। जेकॾहिं हिते हुजे हा यू त असां चऊं हा यू गो टू स्कूल। त SES जो हिसाब असां थर्ड पर्सन सिंगुलर जे हिसाब सां कंदासीं। हुनखां पोइ असां हेल्पिंग वर्ब डू एंड डज़, त डू जो इस्तेमालु ऐं डज़ जो इस्तेमालु कंहिंसां गॾु थींदो, उहो इन तरीक़े सां आई, यू, वी, दे एंड प्लूरल नाउन। आई, यू, वी, दे सां गॾु असां डू जो इस्तेमालु कंदासीं, जॾहिं त ही, शी, इट ऐं सिंगुलर नाउन सां गॾु असां डज़ जो इस्तेमालु कंदासीं। उन सां गॾोगॾु मूं जीअं चयो जेका पॉजिटिव सेंटेंस आहे उते असां डू डज़ जो इस्तेमालु कोन था कयूं, ऐं नेगेटिव में असां डू ऐं डज़ जो इस्तेमालु कयूं था। हाणे जी मूं लिखियो डू किथे आहे, डज़ किथे आहे, त हाणे ते SES, असां SES जो इज़ाफ़ो पढ़ियोसीं, S किथे लॻे थो ऐं ES किथे लॻे थो। त उन हिसाब सां जॾहिं कंहिं वर्ब सां गॾु SES जो इज़ाफ़ो आहे त असां उते डज़ जो इस्तेमालु कंदासीं। अगरि जेकॾहिं वर्ब में S न आहे त असां उते डू जो इस्तेमालु कंदासीं। हाणे इनखे कुझु एग्ज़ाम्पल सां सम्झूं था।
आई टीच इंग्लिश। हाणे पॉजिटिव सेंटेंस आहे सब्जेक्ट पोइ वर्ब पोइ ऑब्जेक्ट। नेगेटिव में आई डू नॉट टीच इंग्लिश। इंटरोगेटिव सेंटेंस में डू आई टीच इंग्लिश। नेगेटिव इंटरोगेटिव सेंटेंस में डू आई नॉट टीच इंग्लिश। ॿियो असां इनके एम्फेटिक सेंटेंस में बि ठाहे सघूं था। एम्फेटिक सेंटेंस में असां ईअं ठाहींदासीं, असां जेका आहे पॉजिटिव सेंटेंस में डू डज जो इस्तेमालु नथा कयूं। जॾहिं एम्फेटिक ठाहींदासीं तॾहिं असां चवंदासीं आई डू टीच इंग्लिश। एम्फेटिक सेंटेंस उनके चइबो आहे जेका ताक़ीद करे, उन ते ज़ोर रखे। जी सिंधी में त, वाक़ई, सचपच वग़ैरह इहा जेका लफ़्ज़ आहिनि इहा असांखे शो कनि था त इहा ताक़ीदी जुमिलो आहे। उमेदु आहे त बेसिक जेका प्रेज़ेंट सिंपल सम्झ में अची वेंदो। नेक्स्ट वीडियो में असां नेक्स्ट टेंस कंदासीं।